इते इंतहाई अफसोसनाक खबर आए तो लाड़काणो में ओठा चौक ते कार ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार सख्त ज़ख़्मीअ खे लाड़काणा चांडका इस्पताल जे इमरजेंसी वारे वार्ड में दाख़िल कयो वियो आहे। ही इंतहाई अफसोसनाक खबर आहे। अवां ताईं पहुचाईंदा पिया हलूं त लाड़काणो में ओठा चौक ते कार ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार सख्त ज़ख़्मीअ खे लाड़काणो चांडका इस्पताल जे इमरजेंसी वारे वार्ड में दाख़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ असांखे जॉइन कयो आहे लाड़काणो मां K2K न्यूज़ जो रिपोर्टर मंसूर चांडियो। जी मंसूर, कहिड़ा तफ़सील? खुशखबरी तव्हां जे पंहिंजे शहर कासमाबाद में सुमरा वॉलपेपर PVC पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफ़ाबाद, टंडोडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजधानी सुमरो, फोन नंबर 03333702510, 03333707886। नोट WhatsApp पिण साॻे नंबर ते आहे।